पढ़ण थी परखण न त पढ़ण आ मजाक सबक सुप्रिय जे मुझे अंदर में कया उताक अल्लाह जे तो पर्दो रख जो रब पाक आ हरफ न जाना है हिकड़ो तवरी मास्टर जो अलिफ जे अलिफ पर अल्फ जी माना जे माना कोने हजरत ईसा अलैहि नंढड़ो आ ॾिसां कीअं पियो दलील जे माना कीअं कोने हर लफ्ज़ जी माना है ही सॼी दुनिया ॿिन लफ़्ज़नि ते बीठी आहे हाय 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 अल्लाह जो नबी ईसा अलैहि सलाम नंढड़ो आ मास्टर जे अॻियां तकीर पियो करे जे पियो ही सॼी दुनिया ॿिन लफ़्ज़नि ते बीठी आहे मास्टर हैरान थी वियो जे कहिड़नि ॿिन लफ़्ज़नि ते जे हिकिड़ो काफ़ ॿियो नून रब चयो कुन थी पई ही सॼी दुनिया रब ॿिन लफ़्ज़नि ते राजा मला छो नथा जो सुभाणे थकिजी पिया हिन लाइ थकिजी पिया हुजे नारे तकबीर जे थकिजी पिया हो त मां पाण ॾाढो थकल आहियां न ॻाल्हि ॿुधायो सची जेके थका हो ॾाढा जो सुभाणे अच्छा भुलिजी पिया ऐं शरीयत में भुल माफ़ आहे तो रमज़ान में पहिरियों रोज़ो रखी अची होटल ते वेठे पहिरियों रोज़ो घणो करे मुल्लनि खां ई विसरी वेंदो आहे छो त खाइण पीअण ते हिरियल आहियूं न पहिरियों रोज़ो रखी अची कंदा वाह में होटल ते वेठो ॻाल्हि वई विसरी हिकिड़ो गिलास ॿियो गिलास टियो हाणे रोज़े जा टायर कढी छॾे पर शरीयत चए थी जॻ ई माफ़ अथसि छो त भुल ते पकड़ कोन्हे को हा अंदाज़ो त कर हज़रत ईसा अलैहि कुर्सीअ ते अची वेठो ओ गंदा वाह वारा अची जो अल्फ ते तकरीर शुरू कई अची जो अल्फ ते दलील ॾिनई मास्टर हैरान थी वियो मास्टर जे अखियुनि मां ॻोढ़ा वही विया मास्टर ऐलान कयो त तूं पढ़ण न आयो आहे तूं पूरी काइनात खे पढ़ाइण आयो हा माल जी हिफ़ाज़त करणी पवंदी चौकी ॾियणी मोली मेरो लागे 3 लख रुपया ॾे खीसे में चए त हल हली बैंच ते सुम 81 जूं गोरियूं ॾींदेसि त बि न सुम्हंदो 81 जूं गोरियूं माल सुम्हण ॾींदो हा माल जी हिफ़ाज़त कंदे पर इल्मु तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो ॾाढा त जो सभा चओ यहूदी आयो अली इल्मु मथे जा माल मथे जे इल्मु मथे दलील कहिड़ो आहे सोनो अली तो चए माल खपाईंदे खुटंदो इल्मु ॿुधाईंदे त वधंदो माल खपाईंदे खुटंदो तोर 100 रुपया 20 रुपए जूं भिंडियूं अथई बाक़ी घणा 20 रुपए जा करेला बाक़ी घणा 20 रुपए जा ज़ाल लाइ चीगम बाक़ी घणा खपाए त खुटे पिया